नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ क़ुल्ना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फ़सजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबरा व कान मिनल काफ़िरीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। मुजाजी दोस्तों मुसलमान भाइरों, गुज़िरल आयतन में यह गाल साबित थी चुकी त अल्लाह तबारक व तआला ज़मीन जी खिलाफ़त ॾियण जे लाइ हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इंतख़ाब फरमायो ऐं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पहिरियों इंसान हो जेके अल्लाह तबारक व तआला मिट्टीअ मां पैदा फरमायो, उन मिट्टीअ जे इंसान के अल्लाह तबारक व तआला उहे उलूम ॾेई छॾिया जेके उलूम हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अंदर खिलाफ़त जी सलाहियत के पैदा कयऊं। खिलाफ़त जी सलाहियत हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम में मौजूद हुई। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खलीफ़े बणजण जो मुस्तहिक थियो। अल्लाह तबारक व तआला इन इंसान जी तज़ीम जे लाइ फ़रिश्तनि के हुक्म कयो, व इज़ क़ुल्ना लिल मलाइकति इसजुदू लि आदम। ए मोहम्मद मुस्तफ़ा वो वक्त भी याद कर, ख़ास तौर ते वो एहसान भी याद कर जे वक्त चयोसी असां फ़रिश्तनि के उसजुदू लि आदम, सजदो कयो तहां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के। फ़सजदू इल्ला इब्लीस, वो समूरन फ़रिश्तन समूरन मलाइकन सजदो कयो इल्ला इब्लीस, सवाइ इब्लीस जे। इब्लीस माना शैतान, सवाइ शैतान जे समूरन फ़रिश्तन सजदो कयो। इब्लीस सजदो न कयो। अबा वस्तकबर व कान मिनल काफ़िरीन, इनकार कयईं ऐं तकब्बुर कयईं ऐं थी पियो काफ़रनि मंझां। इब्लीस लक़ब आहे शैतान जो, उन जो मशहूर नालो आहे अज़ाज़ील। इब्लीस जी लफ़्ज़ी माना आहे सख़्त नाउमीदीअ जे करे ग़मगीन थी वञण। चूंकि शैतान जेको आहे इहो बि अल्लाह तबारक व तआला जी रहमत खां, रहमत हक़ खां ना उम्मीद थी चुको हो, इन जो इहो लक़ब इब्लीस पियो। इन जो मशहूर नालो अज़ाज़ील आहे। अल्लाह तबारक व तआला समूरन मलाइकनि खे चयो तहां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के सजदो कयो। समूरन सजदो कयो सिवाइ इब्लीस जे। हाणे सुवाल तो पैदा थिए त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खां सवा, अल्लाह जे ग़ैर खे, रब खां सवा ॿी कंहिंखे सजदो करण जाइज़ आहे या कोन्हे? उन जो जवाब ही आ त शरीयत मुहम्मदीअ में अल्लाह तबारक व तआला खां सवा ॿी कंहिंखे बि सजदो करण जाइज़ कोन्हे। अल्लाह तबारक व तआला जे ग़ैर खे सजदो करण हराम आ। हिते हीअ ॻाल्हि बि सम्झी छॾियो त सजदे जा आहिनि ॿ क़िस्म। हिकिड़ो सजदो हूंदो आहे सजदो ताज़ीमी, कंहिं शख़्स जी तज़ीम करण जे लाइ सजदो कयो वञे।
ॿियो आहे सजदो इबादत जो। सजदो इबादत जो शरीयत मुहम्मदीअ सां गॾोगॾु जेकी बि मिलतूं हूं उन्हनि समूरनि में जाइज़ कोन हो। सजदो इबादत जो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला वहदहू ला शरीक जे लाइ आहे। अल्लाह तबारक व तआला खां सवा ॿियो कंहिं बि मख़लूक जे लाइ, अल्लाह जे ग़ैर जे लाइ सजदो इबादत वारो जाइज़ कोन्हे। ॿियो आहे सजदो तज़ीमी। सजदो तज़ीमी उहो शरीयत मुहम्मदीअ में अल्लाह तबारक व तआला खां सवा कंहिंजे लाइ जाइज़ कोन्हे। बाक़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके शरीयतूं हुयूं उन में इहो सजदो तज़ीमी जाइज़ हो। जी हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजनि भाइरनि सजदो कयो। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला हिते फ़रिश्तनि खे हुकुम फरमाए रहियो आहे त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सजदो तज़ीमी करियो। बाक़ी हीअ ॻाल्हि सम्झी छॾियो त सजदो तज़ीमी हुजे या सजदो इबादत जो हुजे, शरीयत मुहम्मदीअ में अल्लाह तबारक व तआला खां सवा ॿिए कंहिं जे लाइ बि जाइज़ कोन्हे। सजदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खे कबो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खां सवा ॿिए कंहिंखे बि सजदो न कबो। सजदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ रब ज़ुल जलाल जो हक़ आहे। पंहिंजी इज़त वारी पेशानीअ खे जेकॾहिं झुकाइबो त अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं झुकाइबो। अल्लाह जे ग़ैर जे साम्हूं पंहिंजे सर खे, पंहिंजे पेशानीअ खे न झुकाइबो। ॿिए जे साम्हूं सजदे वारी सूरत इख्तियार करणु, सजदो करणु, इहो गुनाह कबीरो आहे। छो त इन में शिरक जो शाइबो आहे। शरीयत मुहम्मदी हर तरह जे ज़ाहिरी ऐं बातिनी शिरक जे शाइबे खां बि पाक आहे। इन जे करे अल्लाह तबारक व तआला खां सवा ॿिए कंहिंखे बि न तज़ीमी सजदो कबो, न तज़ीमी रुकू कबो, न इबादत वारो सजदो कबो, न इबादत वारो रुकू कबो। सजदो रुकू अल्लाह तबारक व तआला जे लाइ आहे, अल्लाह तबारक व तआला जे ग़ैर लाइ कोन्हे। बाक़ी अॻियुनि शरीयतुनि में जाइज़ हो सजदो तज़ीमी। इन जे करे अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे हुकुम फरमायो त तव्हां आदम खे सजदो कयो। त जीअं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ज़ीलत तज़ीम ज़ाहिर थी पए। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ौक़ियत, फ़ज़ीलत, शरफ़ ऐं बरतरी अमली तौर ते ज़ाहिर थी पए। समूरनि फ़रिश्तनि सजदो कयो। अल्लाह तबारक व तआला जे हुकुम खे लबैक चई। जीअं अल्लाह जो हुकुम थियो तीअं ई फ़रिश्ता समूरा सजदे में किरी पिया। इब्लीस गुरूर ऐं तकब्बुर जे करे, शैतान पंहिंजे तकब्बुर ऐं अना जे करे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सजदो न कयो। अल्लाह तबारक व तआला जे हुकुम जो इनकार कयो ऐं नतीजो इहो निकितो व कान मिनल काफ़िरीन, ऐं काफ़रनि मां थी पियो। अल्लाह तबारक व तआला शैतान खां जॾहिं पुछियो मा मनअक अल्ला तस्जुद, शैतान तोखे कहिड़ी शइ मना कयो जो तूं सजदो न कयो आदम खे? त शैतान चयो अना खैरुम मिन्हु ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहु मिन तीन। शैतान चयो मूंखे तो बाह मां पैदा कयो आहे, हुनखे मिटीअ मां पैदा कयो अथई। मां भलो आहियां। मिट्टी ज़मीन में पई लताड़बी आहे, बाह हमेशा ऊंची ऐं बुलंद हूंदी आहे।
मां इंसान खे सजदो न कंदुसि। अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जी नाफ़रमानी कई। रब्बे ज़ुल जलाल जन्नत मां तड़े छॾियुसि। हज़ार साल हिन जूं इबादतूं, हज़ार सालनि जा सजदा, तस्बीहात, तहमीदात, हिकिड़े सजदे जे इनकार जे करे रब्बे ज़ुल जलाल हिन जा सभु अमल चट करे छॾिया। क़यामत जे ॾींहं ताईं लानत जो मुस्तहिक थियो, जन्नत मां तड़जी वियो। सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला जे हिकिड़े हुक्म जी हिन नाफ़रमानी कई। त मुंहिंजा अज़ीज़ो, पंहिंजी ज़िंदगीअ में नज़र विझो, असां रोज़ाना केतिरा अल्लाह जा हुक्म टोड़ियूं पिया। रोज़ाना असां अल्लाह तबारक व तआला जी कहिड़ी नाफ़रमानी कयूं पिया। रोज़ाना असां अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि जी केॾी वॾी नाफ़रमानी कयूं पिया। शल अल्लाह तबारक व तआला असांखे हिन शैतान जे किसे मां इबरत ॾिए। इन इब्लीस जे वाक़े में तमामु घणी इबरत आहे इंसान जे लाइ, पर जेको सम्झे कि अल्लाह वारे फरमायो त शैतान जेको इब्लीस हो, इनखे 3 आइनूं हासिल हुयूं, चौथी आइन इनखे कान आई। 3 आइनूं कहिड़ियूं? आइन सां आबिद, वॾो आबिद हो, इबादत गुज़ार हो, धरतीअ जे चपे चपे ते हिन इबादत कई। आइन सां आलिम, वॾो आलिम हो, वॾी हिनखे ॼाण हुई। आइन सां आरिफ, वॾो आरिफ हो, अल्लाह तबारक व तआला खे चङे नमूने सां अल्लाह तबारक व तआला जी सिफ़तुनि सां रब खे सुञाणींदो। अल्लाह वारे फरमायो हिन में चौथी आइन कान हुई, उहा हुई आइन इश्क जी। इश्क जी जेकॾहिं शैतान में आइन हुजे हा त पोइ इहो तकब्बुर बि न करे हा, ऐं उज़र बि पेश न करे हा, अन खैरुम मिन्हु ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहु मिन तीन। इहो उज़र पेश न करे हा। इश्क जी तक़ाज़ा इहा आहे, बग़ैर चूं चरा जे उन हुक्म खे बजा आणिजे। शैतान जे अंदरि इहा चौथी आइन इश्क वारी न हुई, जंहिंजे करे शैतान तबाह ऐं बर्बाद थी पियो, उज़र करणु लॻो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है, अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजो इश्क नसीब करे। रब्बे ज़ुल जलाल जो हुक्म अची वञे, फ़रिश्तनि वांगुरु, जीअं फ़रिश्ता यकदम सजदे में किरी पिया हुक्म जी तकमील कयूं, ईअं असां अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जी तकमील करण वारा थियूं। अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान करण वारा थियूं। रब्बे ज़ुल जलाल जे हर हिकु हुक्म ते लब्बैक चई करे रब्बे ज़ुल जलाल जे साम्हूं उन हुक्म ते अमल करे रब्बे ज़ुल जलाल खे राज़ी कयूं। अल्लाह तबारक व तआला इन किसे मां असांखे इबरत ऐं नसीहत हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।